सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह IG सिंध गुलाम नबी मेमण जेकबाबाद पहुची मोहम्मद असलम अबड़ो सां ताज़ियत कई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां लाइन ते मौजूद आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल फ़हीम। जी जमील गुल, छा तफ़सील आहिनि? जी, जेकाबाद में सिंध जो वॾो वज़ीर जंहिंमें मुराद अली शाह पहुची वियो आहे। उन सां गॾु IG सिंध गुलाम नबी मेमण जेको आहे त पहुची करे, जंहिंमें मोहम्मद असलम अबड़ो हाउस ते जेको आहे त उन्हनि मोहम्मद अकरम अबड़ो शेरियार अबड़ो जी जेका आहे त उन्हनि ताज़ियत कई आहे। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु जेको आहे कराची में, जंहिंमें मोहम्मद अकरम अबड़ो उनजो पुटु जंहिंमें शेरियार अबड़ो खे जेको आहे त कराची में क़तलु कयो वियो, उन जी ताज़ियत लाइ जेको आहे अॼु जेको आहे त CM सिंध मुराद अली शाह उन सां गॾु IG सिंध गुलाम नबी मेमण जेको आहे त मोहम्मद असलम अबड़ो हाउस पहुची करे जेको आहे उन्हनि जंहिंमें जेको आहे उन्हनि ताज़ियत जंहिंमें उन्हनि कई। जी महिरबानी जमील गुल तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।